चीनी इनकलाब जे बानी कामरेड माऊ चयो आहे त इनकलाबी माण्हू खे निमाणो ऐं फ़हमीदो हुअणु घुरिजे, तकबर ऐं जल्दबाज़ी खां बचंदो रहे ऐं अवाम जे दिल जान सां ख़िदमत करण जो जज़्बो रखंदो हुजे। कामरेड माऊ जी तौंग ॿिए हंधि चयो आहे त साज़िश न करियो, मसइला टेबल ते रखो। असां में एतिरी जुरत हुजे जो असां पंहिंजा समूरा मसइला, समूरी तनक़ीदूं फ़ज़ीलत सां, तमीज़ सां, हया सां, सुहिणनि अखरनि में, मुनासिब ॿोलीअ में, मुनासिब ढंग सां टेबल ते रखूं। छिड़ॿोड़ न करियूं, साज़िश न करियूं, बदमाशी न करियूं ऐं वॾेर का क़ातिल ज़हरीला ढंग इस्तेमालु न करियूं। असीं हिक ॿिए सां प्यारु करियूं, हिक ॿिए सां मुहबत करियूं। जेकॾहिं असां में प्यारु ऐं मुहबत नाहे त पोइ असीं हैवान आहियूं।